नाज़रीन असां मकानी इदारा ऐं अवाम प्रोग्राम सां शहदादपुर म्यूनिसिपल कमेटी जे वार्ड नंबर 13 जे राशिदी नगर में मौजूद आहियूं ऐं अचो त शहदादपुर म्यूनिसिपल कमेटी जे 16 वार्डनि जो जाइज़ो वठूं ऐं रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त खेनि कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि ऐं मकानी इदारनि खेनि कहिड़ियूं सहूलियतूं फराहम कयूं आहिनि ऐं खेनि कहिड़ियुनि सहूलियतुनि जी ज़रूरत आहे। भाईजान न को असांजे हिते फिल्टर प्लांट आहे, न को वरी नालियुनि जी का सहूलियत आहे, न रोड रस्ता सही ठहियल बाक़ी हिते बाक़ी अचनि था उम्मीदवार बाबा असांखे वोट ॾिजो हीअं कजो, बाक़ी का बि असांखे सहूलियत जाइज़ी सहूलियत असांखे न ॾिनी वई आहे हेसि ताईं। ऐं ॾिसी सघो था पाण तव्हां त असांजे कहिड़ी हालत आहे ऐं रस्ता बि कोन्हनि के, नालियूं बि कोन्हनि के, असांजे पीअण जे पाणी हिते खारो पाणी आहे, फिल्टर प्लांट कोन्हे को। ऑफिसरनि चूंडियल नुमाइंदनि सां लह विचण में आयो त सहूलियत कान्हे असां ऑफिसरनि ॾे वियासीं उन्हनि जो हाज़िर बाबा आसरा दिलासा। मां हिन टाइम वार्ड 11 जो रिहायशी आहियां, मुंहिंजो वार्ड 11 सां तालुक़ु आहे। वार्ड 11 में गुज़िरियल 15 सालनि में को तरक़ियाती कमु न थियो आहे, को न रोड ठहियो आहे, न रस्तो ठहियो आहे ऐं ड्रेनेज सिस्टम बिल्कुलु तबाह कयो वियो आहे, न ई को असांखे पाणी जी फैसिलिटी ॾिनी वई आहे। मोहन जो दड़ो वार्ड नंबर 11 खे मोहन जो दड़ो ठाहे छॾियो अथनि, पर वार्ड नंबर 11 न पर शहदादपुर ऐं सॼी सिंध खे मोहन जो दड़ो ठाहियो वियो आहे। जीअं त पाणी जो स्कीम जेका खरबनि जी स्कीम हुई, उन पाणी जे स्कीम मां असांखे पाणी जो लप न मिली सघियो आहे। हेपाटाइटिस बी, सी, HIV जेका सॼी माना शहदादपुर में घेरो करे वई आहे। हज़ारे तादाद में जेके डेली जे बेसिक्स ते हज़ारे माण्हू जेके आहिनि हेपाटाइटिस बी, सी में घेरिया पिया आहिनि। ख़ुदारा इहा ज़ुल्म बंदि कयो वञे, हिते माण्हुनि खे फैसिलिटियूं ॾिनियूं वञनि हा। जेके 5 करोड़ रुपया हर हिकिड़े वार्ड जो जेको बजट आहे सालाना, उहो 5 सालनि में उहा बजट बि इन्हनि मथां ई मथां हड़प करे छॾी। जुआखोर माना जेके जुआ जेके माना हलाईंदा आहिनि, फशात या अॾा हलाईंदा आहिनि, जेके मंशात हलाईंदा आहिनि, उन्हनि खे तव्हां असांजा चूंडियल नुमाइंदो करे छॾियो त उहे असांजो छा कमु करे सघंदा। नाज़रीन असां सां शहदादपुर जो मशहूरु समाजी शख़्सियत तहसीन निर्बान गदाए। अचो त पाण मकानी इदारा ऐं अवाम जे प्रोग्राम में ख़ासि पुछूं त शहदादपुर में म्यूनिसिपल कमेटीअ कहिड़ो किरदारु अदा कयो आहे ऐं शहदादपुर में कहिड़ी तरक़ी थी आहे ऐं अञा कहिड़ी तरक़ी जी ज़रूरत आहे। आपकी इत्तला के लिए अर्ज़ है कि शहदादपुर में तकरीबन 400 दुकानें शॉप हमारे यहाँ पर शॉप हैं जो म्यूनिसिपल कमेटी की है, लेकिन उनके साथ कोई बाकायदा मुस्तकिल एग्रीमेंट साइन नहीं है और उन्हें जो है वो मुस्तकिल तौर के ऊपर एक शॉप एग्रीमेंट के तहत उन्हें तहफ़्फ़ुज़ दिया हुआ नहीं है, बल्कि अलल हिसाब के हिसाब से जो है वो उनसे किरायाजात जो है वो वसूल करते हैं। दूसरा, हमारे यहाँ पर 346 जो है वो बल्दिया के मुलाजमीन हैं, उनका भी जो है वो तरीक़ाकार जो उनसे काम लेना चाहिए उसके ऊपर भी जो है उनको उससे कोई ताल्लुक नहीं है। अलावा अजी हमारे शहदादपुर के अवाम को हमारे यहाँ के बल्दियाती चेयरमैन हजरात से जो रिलीफ मिलना चाहिए था उससे सब ने जो है वो मायूस किया। उसकी वजह यह थी कि उनकी तरजीहात थी कि वो अवाम को जो है, वो लोगों को जो है, वो वोटरों को जो है अपने हाथ की घड़ी, हाथ का रुमाल और हाथ की छड़ी जो है वो तस्वुर करते हैं। और अब भी जब तक इन लोगों को रद्द नहीं किया जाएगा, ये मुस्तकिल जो पार्टियां हैं और बल्दियाती निज़ाम पर मुसल्लत होती रही है, इनको रद्द करने के लिए शहदादपुर के उम्मीदवारों ने, बिलखसूस मैं आज़ाद उम्मीदवारों के जज्बे को खराज तहसीन पेश करता हूँ कि उन्होंने इस नाक़िस पॉलिसी की वजह से, उन्होंने इस जो है वो अफसोसनाक रवैये की वजह से अपने जो इस्तेसाली तबके को इस शहर की बल्दियात पर मुस्तकिल जो है मुसल्लत रखा, उसके खिलाफ वो उठ खड़े हुए हैं। और हमारे यहाँ पर कई वार्डों के अंदर, जैसे हमारा 4 नंबर वार्ड है, आपने देखा होगा, आज आपने सर्वे भी किया है, यानी वहाँ आप चले जाएं तो तकरीबन 20 साल से ये पूरे 4 वार्ड के आगे, नेशनल बैंक के आगे पानी जो है वो गंदा,
वो अरसा दराज से जो है वो खड़ा रहता है, लेकिन उसका कोई जो है वो निकासी का कोई माकूल इंतज़ाम नहीं है, कोई काबिल हल जो है वो इंतज़ाम नहीं है पीने के पानी और जहाँ तक पीने का पानी तो मैं आपको बताऊं, ये जो आए इनका इस काम से कोई ताल्लुक ही नहीं था। अब अगर हमें पीने का कुछ पानी मिल रहा है तो लोग खरीद कर पानी पी रहे हैं। और अगर कुछ काम हो रहे हैं, आपने देखा ये बल्दिया के लोग जो मुंतखब होकर आते रहे, पॉलिटिकल पार्टियों के लोग, ये बडेरा शाह की जो है ना ये मातहत है, ये उनका अलाकार बनकर काम करते हैं, ये अवाम की तरजीहात की बुनियाद पर काम नहीं करते। तो उसकी वजह यह है कि ये मसाइल पैदा हुए और अपने नामों की तख्तियां लगा देते हैं और काम करते हैं ये अपने जो है वो उन आकाओं के लिए जो लोग इन्हें जो है वो टिकट रेट देते हैं। और अब भी पीपल पार्टी हो या मुस्लिम लीग, ये इसमें जितने उम्मीदवार मैं दावे के साथ कहता हूँ, ये अपने तरफ से मुंतखब करने वालों के अलावा अवाम की तरजीहात को तरजीह नहीं देंगे। जी नाज़रीन, असीं हिन वक़्तु पब्लिक हेल्थ जे उन शहदादपुर जे पाणी जे प्लांट ते मौजूदु आहियूं जेको मिनरल वाटर जो प्लांट आहे ऐं ही मेगा प्रोजेक्ट जेको उन वक़्त जे MPA मरहूम अब्दुल सलाम थहीम शहदादपुर खे ॾियारियो हुयो। हिन प्लांट जी सूरत हाल आहे त ही प्लांट 2013 खां वठी 2022 ताईं 11 साल गुज़रण बावजूद हिकु त मुकमल न थी सघियो आहे ऐं हिन जूं लाइनूं जेके शहर में न विछाइजी सघियूं आहिनि। ऐं हिन प्लांट जी जेकी सूरत हाल आहे, हिन जा जेके तलाव आहिनि उहे तबाह हाल आहिनि, गंद किचिरो ॼमी वियो आहे ऐं कुझु जेके ठेकेदार पैसा खाई भॼी वियो आहे त उहे तलाव बि अञा मुकमल न थी सघिया आहिनि। हिन प्लांट खे जेकॾहिं पाण चङी तरह सां जंहिंजा मंज़र तव्हां पोयां ॾिसो पिया ऐं जेके असीं तव्हां नाज़रीन खे ॾेखारियूं था त हीउ शहदादपुर जो मेगा प्रोजेक्ट आहे जेको 1 अरब ताईं पहुतो आहे पर अञा ताईं मुकमल न थी सघियो। नतीजे में सूरत हाल इहा आहे जो शहदादपुर जा शहरी पीअण जे पाणी जे लाइ सख़्तु परेशान आहिनि। नाज़रीन, असां मकानी इदारा ऐं अवाम प्रोग्राम में शहदादपुर खे ॾिठोसीं ऐं शहदादपुर जे इलाइक़नि खे बि घुमी ॾिठोसीं। असां कोशिशि कई लगातार म्यूनिसिपल कमेटी जे एडमिनिस्ट्रेटर लियाकत कलोड़े खां मौक़ुफ़ वठूं पर हू लगातार न टाईंदो रहियो। हिन वक़्तु असीं असिस्टेंट कमिश्नर जावेद अहमद ॾाहिरी जे ऑफिस में मौजूदु आहियूं। असां खां पुछणु चाहींदासूं त शहदादपुर में तरक़ी जे लाइ सन पाण कहिड़ा उपाउ वरिता अथनि। मकानी इदारनि जी जेतिरी ॻाल्हि कंदी त मां बि हिते एडमिनिस्ट्रेटर रहियो आहियां त असां वटि जेको आहे हिकिड़ो इन में म्यूनिसिपल कमेटी मूं जेको विटनेस कयो आहे त लैक ऑफ फंड्स काफ़ी जेको आहे सो आहिनि हिते। असां वटि फंड्स जी जेको आहे तमामु हिकिड़ी कमी आहे। जेकॾहिं 2-2.5 करोड़ जेकॾहिं हिते 16 वार्ड्स ते मिलनि था त उन में पघारुनि जो जेको रेशियो ऐं पेंशन्स जो रेशियो काफ़ी जेको आहे सो वधीक आहे। उन जे करे थोरी बचति घटि आहे उन हिसाब सां जेको आहे, पर पोइ बि काफ़ी जेको आहे हिते कम सुठा थियनि था एज़ कम्पेयर टू अदर सिटीज़ जेको आहे। अच्छा, पीअण जे पाणी जो इशू आहे उन ते छा ॿुधाइणु चाहींदा? पीअण जे पाणीअ जो वाक़ई थोरो घणो इशू आहे हिते, पर असां जेको आहे सो मथे इहे प्रोपोज़ कयूं आहिनि स्कीम्स जेके आहिनि वाटर सप्लाई जूं, ऐं उन खां अलावा जेको 2-3 ॾींहं तव्हां ॾिठो त पाणी जी थोरी शॉर्टेज हुई जेको आहे, ऐं इन ते बि गवर्नमेंट जेको आहे सो अमल करे पई। सिंध गवर्नमेंट जेको डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट ॿई जेको आहे असां कोशिशि कयूं पिया त जेको हिते वाटर सप्लाई जी हिकिड़ी ॿी जेको आहे कोई स्कीम जेको आहे हिते असां इंस्टॉल करे ॾियूं। बहरहाल असां वटि थोरो हिते ड्रेनेज जो इशू आहे, उनखे बि असां सॉर्ट आउट कयो आहे। नई स्कीम जेको असां हींअर ॾिनी आहे हिते ऐं इनशाला इहो जल्दी मसइला हल थी वेंदा। मकानी इदारा ऐं अवाम प्रोग्राम में पाण शहदादपुर तालके जे म्यूनिसिपल कमेटी जे 16 वार्डनि जो जाइज़ो वरितोसीं ऐं 16 वार्डनि जे रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कईसूं। शहदादपुर जे 16 वार्डनि में पीअण जे पाणी जी तकलीफ़, ड्रेनेज सिस्टम तबाह, रोडनि रस्तनि जी सूरत हाल ख़स्ता हाल आहे। गॾोगॾु तमामु घणियूं हद दख़लियूं पैदा थी वियूं आहिनि। ऑफिसरनि हिन शहर खे हथ सां तबाही तरफ़ धिकियो आहे। गॾोगॾु हिन म्यूनिसिपल कमेटी जी करोड़े रुपए जी बजट जेकी आहे उनजो को बि इस्तेमालु बहितर तरीक़े सां नज़र न अची सघियो आहे। अवामी शिकायतूं आहिनि त हिन शहर खे वधीक सूंहदार करण जे लाइ ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त म्यूनिसिपल कमेटी जी शफ़ाफ़ बजट इस्तेमालु कई वञे। कैमरामैन अब्दुल हकीम मंगी सां गॾु शाहद अली मंगी, KTN न्यूज़ शहदादपुर।